जीअं सिंध रबर कमेटी तरफां कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जूं ज़मीनूं फ़ौजनि हवाले करण ऐं सिंधु दरिया मां केनाल करण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। कराची में सारंग जोयो, सुहेल कलवड़ ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कारपोरेट फार्मिंग जारी आहे, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जेसी रात अंधारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। तुंहिंजो देश मुंहिंजो देश, सिंधु देश, सिंधु देश, तुंहिंजो रबर मुंहिंजो रबर, असां CCI मां जेको फ़ैसिलो आयल आहे सम्झूं था त इहो सिंध जी जदोजहद खे माठे करण जी साज़िश आहे, छो त उन में किथे बि केनालनि खे रद्द करण जो ज़िक्र न आहे। सिर्फ़ु इहो लोलीपॉप ॾिनो वियो आहे त आर्ज़ी तौर ते हिन खे मुलतवी कयो वियो आहे ऐं फ़ैसिलो वापसि वठण जी रुगो ॻाल्हि करे वरी उते ई इहो थो चयो वञे त बाहिमी रज़ा सां असां केनाल ठाहे सघूं था। मतिलबु सुभाणे इहा साॻी पीपल्स पार्टी जेका अॼु हुन दलाल जो किरदारु अदा करे इहे 6 केनालनि जी मंज़ूरी ॾिनी, कुझु वक़्त खां पोइ हिकिड़े नए मसइले में सिंधी क़ौम खे फासाए वरी ही पीपल्स पार्टी खां केनालनि वारो फ़ैसिलो वठी सघनि था। उन करे असांजी जेका हीअ जदोजहद आहे एसी ताईं जारी रहंदी, जेसी ताईं सिंधु दरिया जे मथां इहो फ़ैसिलो कयो वेंदो त आईंदा को बि केनाल ऐं डैम कॾहिं बि नथो ठही सघे। ॿियो 1945 जे पाणी ठाह जी रोशनीअ में नओं पाणी जो मुआइदो करे सिंध खे 75% पाणी ॾिनो वञे, छो त सिंध जी डेल्टा तबाह थी वई आहे, सिंध जी माहौलियात तबाह थी वई आहे, सिंध जो जड़ खारो थी वियो आहे। लखे सिंध जा माण्हू जेके आहिनि उहे बीमारियुनि जे विघे मरी रहिया आहिनि। सो ही सॼी सिंध जी आबोहवाई जेका तब्दीली आहे असां सम्झूं था त इहा रियासत जी साज़िश जे करे आहे, इहो कुदरती को अज़ाब न आहे। उन खां अलावा असांजो इहो वाज़े ऐं चिटो मौक़ुफ़ आहे त सिंध जी ज़मीन जा वारिस सिंधी माण्हू आहिनि, सिंधी माण्हू ई हिन धरती जो ख़ालिक ऐं वारिस आहे। उन करे असां सिंध धरतीअ जो को बि इंच जेको आहे न कारपोरेट फार्मिंग जे नाले में न ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम जे नाले में फ़ौज खे या कारपोरेट कंपनियुनि खे या कंहिं बि दौर खे ॾियण लाइ तयारु आहियूं। असांजो मुतालबो वाज़े ऐं सिधो आहे त सिंध जूं ज़मीनूं सिंध जे हारियुनि खे ऐं सिंध जे माण्हुनि खे ॾिनियूं वञनि, उहे ई उन जा वारिस आहिनि ऐं उहे ई इनकलाब आणींदा। उन खां अलावा ॿियो को बि ज़रियो न आहे। ऐं असांजी हीअ जेका जदोजहद आहे रुगो इन्हनि 2 नुक़्तनि ताईं महदूद न आहे, पर असांजी तहरीक जेका आहे हीअ जेका जदोजहद आहे उहो सिंध जी मुकमिल आज़ादीअ ताईं जारी रहंदी, जेसीं त छो त असां सम्झूं था त समूरनि मसइलनि जी मां ग़ुलामी आहे ऐं ग़ुलामी मां निजात जो वाहिद रस्तो आज़ादी जो रस्तो आहे, उन खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। ॼण साणे कयासी विसरे हैफ़तनी के होई वतन जी मिसाल जीअं सिंधु देश, जीअं अज़ीम रहबर साईं GM सैयद, जीअं सिंध रबर कमेटी जे सॾ ते पूरी सिंध जे अंदरि अॼु एहतिजाज रिकॉर्ड करायो वियो जो ऐं असां हिन टाइम कराची में मौजूदु आहियूं पंहिंजे क़ौमी दोस्तनि सां गॾु, क़ौमी कारकुननि सां गॾु। दोस्त हिकिड़े एक्सीडेंट थी पियो जंहिंजे करे कुझु लेट थी आहियूं मगर असां पंहिंजो मैसेज ऐं एहतिजाज रिकॉर्ड करण लाइ कराची जे दीन तलवार ते मौजूदु आहियूं। जीअं सिंध रबर कमेटी जो अॼु को एहतिजाज केनालनि खे मुकमल तौर रद्द करण जे लाइ आहे ऐं कारपोरेटिंग फार्मिंग खे मुकमल तौर रद्द करण लाइ आहे। सो उन जी असां घुर था कयूं ऐं असीं चऊं था पिया त सिंधी क़ौम जो जेको क्रोध, कावड़, गुस्सो जेका मुसलसल एहतिजाज आहे जंहिंमें क़ौमी तहरीक जो वॾे में वॾो किरदारु आहे। क़ौमी कारकुन 8 जुलाई खां मुसलसल रोड ते आहिनि ऐं हिन महिल ताईं सरोपा एहतिजाज आहिनि। त उनजो मुतालबो आहे छो त सिंधु ते कंहिं बि क़िस्म जो धाड़ो असांखे क़बूल न आहे। जेको 1991 जो हिननि जो ठाहे अॻु में केतिरा ठाहे करे चुका आहिनि, उन्हनि खे बि रद्द करे चुका आहिनि। जा हिननि ते असांखे कोई बि यकीन कोन्हे को हीअ असांखे कोई लेटर आणे ॾिन त असां जेको आहे फ़िलहालु उनखे टेम्परेरी तौरु रोकियो आहे, अॻिते हली उनखे कंहिं जे राज़ी थियण ते जेको आहे जो उनखे बहाल कंदासीं। जा त असीं मुकमल तौर जे रद्द थियण ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। जीअं सिंध रबर कमेटी हुजे, क़ौमी तहरीक जी कहिड़ी बि तंज़ीम सॾु ॾींदी असीं उनखे लबेक कंदासीं। जा अॼु रबर कमेटी जो एहतिजाज हो जेको असां रिकॉर्ड करण लाइ हिते कराची पहुता आहियूं। जा तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी थी सघे। हैदराबाद में जीअं सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्य सिंधी ऐं जस्कम अॻवान अब्दुल फताह चना जी अॻवानी में हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो।
केनाल सबूरा सिंधु ते धारो सिंधु ते धारो सिंधु ते धारो जमीन फौजन जे वाले के खिलाफ हाँ मंगो सिंध जी ज़मीन ते फ़ौजी वालार सिंध जी ज़मीन ते फ़ौजी वालार जो साथ ॾींदो पर माण्हुनि जो उहे साथ न ॾींदो मान वारा मुंहिंजा GSM तहरीक जा चेयरमैन मोहतरम सूर्य सिंधी साहब सिंधियन नेशनल कांग्रेस जो चेयरमैन असांजो प्यारो भाउ मोहम्मद आज़ाद लगारी साहब फुरकान फामर साहब हिते मौजूद मुंहिंजा साथी भाइरो हमसफ़र साथियो दोस्तो असां मुसलसल 9-10 ॾींहंनि ताईं धरणे में हुयासीं जेको धरणो 11 ॾींहंनि ताईं बबरलो बाईपास ते लॻल हो राति असां पहुतासीं अॼु रबर कमेटी जो सॾु हुयो सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जे लाइ हक़ीक़त में आहे त असांजा जेके एहतजाज हुया या एहतजाजी धरणो हुयो उन जी मुख्य एजेंडा हिकिड़ी हुई त इहे केनाल जेके आहिनि सिंधु दरिया ते जेके 6 केनाल ठाहिया पिया वञनि उन्हनि खे मुकमल तौर ते रद्द कयो वञे पर अफ़सोस आहे चवणो थो पए त जिते पंजाब साम्राज असांजो खुलियो दुश्मन आहे उनजी त कहिड़ी ॻाल्हि कजे उहो त असांजो आहे ई दुश्मन पर पीपल्स पार्टी जेका उनजी सहूलियतकार ऐं दलाली जो किरदारु अदा कंदी रही आहे उहा बि सिंधी क़ौम खां लिकियल न आहे त पीपल्स पार्टी पहिरियां हिन जा इहे ड्रामा हुया त पोइ केनाल कोन पियो ठहे वरी पोइ उन्हनि माण्हुनि पाण ई केनालनि जे ख़िलाफ़ु एहतजाज शुरू कया खोड़ा सचा वरी उन खां पोइ अञा उहो ऐलान ई कोन थियो त उते उन्हनि जशन शुरू करे ॾिना मतिलबु त सिंधी क़ौम खे बेवकूफ़ बणाइणु सिंधी क़ौम खे ईअं खणी चइजे त ड्रामा करे ॿुधाइणु त बाबा हीअ जेको आहे पीपल्स पार्टी हिन केनाल जे ख़िलाफ़ु जदोजहद पई करे ऐं उहा ई हिननि खे रद्द पई कराए पर अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे पीपल्स पार्टी जे सदर ज़रदारी पाण हिन केनालनि जी अप्रूवल ॾिनी हुई पाण हिन जो ऐलान कयो हो ऐं पोइ जॾहिं सिंधी क़ौम जो जेको प्रेशर वधियो ऐं क़ौम परस्तनि जो GSM जे सभिनी ग्रुपनि जो पर सॼी सिंधी क़ौम जो जेका गॾियल जदोजहद ऐं प्रेशर वधियो इन जे करे पोइ उन्हनि वक़्ती तौर ते हिन केनालनि वारे जेको नोटिफिकेशन हुयो उनखे सस्पेंड करायो आहे पर ख़तमु न थियो आहे असां चऊं था त इहो केनालनि वारो जेको नोटिफिकेशन आहे हिनखे सस्पेंड थियणु खपे ॿी पीपल्स पार्टी जी वॾे में वॾी जेका मुनाफ़त ऐं बेशर्मी जी हद आहे उहा इहा आहे त कारपोरेट फार्मिंग जेका सिंध जी ज़मीन आहे उहा हितां पीपल्स पार्टी वज़ीर आला ऐं हिननि जेको आहे सो धारियुनि खे मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे फ़ौजियुनि खे अलाट कई आहे उहा अञा त हिननि रद्द न कई आहे इन मां हिननि जी बदनीयती ऐं बेशर्मी ज़ाहिर थिए थी सिंध जो तेल सिंध जो गैस सिंध जो कोयलो उहा सभु हिननि जी मिली भगत हिननि जी दलाली जी वजह सां सिंध मां लुटिजे ऐं पर अफ़सोस आहे चवणो थो पए त उन ते हिननि कॾहिं बि को स्टेज न वरितो आहे जे बारे में पंहिंजी सिंध जे बारे में संगीनुनि जे साए तोड़े गोलियुनि जे वसकारे में जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जेसी राति अंधारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी इहे सिंध जा साथियो जीअं सिंध ते जीअं साईं GM साईं अॼु जीअं सिंध रबर कमेटी तरफ़ां सॼी सिंध में ग्रीन पाकिस्तान ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ो ऐं वालार ऐं जेको सिंधु दरिया मां केनाल कढण वारो जेको नोटिफिकेशन आहे जेको मुबहम जारी कयो वियो आहे उनखे आर्ज़ी तौर ते मुलतवी कयो वियो आहे पर उनखे रद्द न कयो वियो असां इहो मुतालबो कयूं था त इहो CCI इहो इन केनालनि खे रद्द करण जो वाज़े नोटिफिकेशन जारी करे ऐं हीउ जेको सिंध जी ज़मीन ते लखे एकड़ ज़मीन ते जेका ग्रीन पाकिस्तान ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में कंपनियुनि खे ॾिनी पई वञे मुख़्तलिफ़ सरमाएदारनि खे ॾिनी पई वञे इहो जदीद सिंध जे अंदरि जदीद इसराइल ठाहे पियो वञे ऐं सिंधी माण्हुनि खे दीवार सां लॻाइण लाइ हिते पंहिंजा साम्राज पेर पुख्ता करण लाइ हीअ अहिड़ियूं रखाऊं ठाहे रहियो आहे असीं सम्झूं था त इहे केनाल इहे ग्रीन पाकिस्तान जे नाले में सिंधी ज़मीन जो कब्ज़ो सिंध दुश्मन मनसूबा आहिनि जंहिंखे असीं सैयद जा फ़िक्री पैरोकार कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं उन लाइ अॼु असांजा सॼी सिंध में मुज़ाहिरा आहिनि जल्द असां जीअं सिंध रहबर कमेटी तरफ़ां सॼी सिंध में भरपूर एहतजाज जो सॾु ॾींदासीं
ऐं सॼी क़ौम खे खणी करे असीं पंजाब खे मजबूर कंदासीं, पीपुल्स पार्टी सरकार खे मजबूर कंदासीं त उहो कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो ख़तमु कराए ऐं नोटिफिकेशन उहे जेके ज़मीनूं अलाट कयूं आहिनि उहे उन जो नोटिफिकेशन कैंसिल करे ऐं जेके दरिया मां जेके कैनाल जेके कढण वारो जेको मुबम नोटिफिकेशन आहे उहे वाज़े तौर ते उनखे रद्द करण जो नोटिफिकेशन जारी करे। तव्हां जेके बि साथी आहियो तव्हांजी महिरबानी जी। मीरपुर बठोरो में कारपोरेट फार्मिंग नाले ते सिंधे लखें एकड़ ज़मीन कंपनी हवाले करण ऐं सिंधु दरिया मां केनाल करण वारे मनसूबे खे मुकमल तौर ते रद्द कंदे GSN रबर कमेटी चेयरमैन GSN क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, जस्क मारेसर जे चेयरमैन असलम खेरपुरी ऐं ॿियनि जी अॻवानी में खोरवा स्टाफ खां वॾे बस स्टाफ ताईं एहतजाजी रैली कढी वई। दोस्तों, क़ौमी कारकुनो जीअं सिंध जीअं साईं जेम्स जीअं सिंध रबर कमेटी पारां अॼोको ही एहतजाज सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में आहे, उहो सिंधु दरिया ते कब्ज़े जे ख़िलाफ़ आहे। उहो कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ आहे। उहो क़ौमी कारकुननि खे जबरी तौर ते खंबे गुम करण जे ख़िलाफ़ आहे। सिंध जेका गुज़रे समूरा आमिर ऐं हुक्मरान शिकस्त खाई वेंदा आहिनि त जुज़वी कामयाबी मिली आहे। कैनाल रद्द कोन कया अथनि, वज़ीर आला अञा बि कूड़ थो ॻाल्हाए। कूड़ जा समूरा जेके चओ लानत कूड़ जूं समूरियूं मुराद शाह जे सिर ते लथियूं आहिनि। अन वरी शेर लिखियो त आसमान तां जेका बि आफ़त लहे थी उन अनवरी जो घर ॾिसी वरितो आहे, फारसी जो शेर हो। सो जेको बि कूड़ लहे थो असांजे वॾे वज़ीर जे सिर ते उन वॾे वज़ीर जो मोह ॾिसी वरितो आहे। सो अञा बि कूड़ था ॻाल्हाइनि त मुकमल रद्द कोन कराए सघिया आहिनि। भाऊ, तंहिंमें एॾी थूम कान्हे जो तूं रद्द कराए सघी। इहा सिंधी अवाम जी जदोजहद जंहिंजे नतीजे में पंजाबी पोइते अची आहे ऐं जुज़वी तौर ते पोइते अची आहिनि। चवनि था ठाहींदासीं पर माण्हुनि जे रास्ते सां, क़ौमनि जी रज़ामंदी सां, इत्तफ़ाक़ राय सां ठाहींदासीं। यादि रखो जी सिंधी कलाबाग ॾियण ते राज़ी न आहिनि, इहे कैनालनि ते राज़ी न थींदा। पंजाबियो कॾहिं सिंधी राज़ी न थींदा। जुज़वी तौर ते कामयाबी मिली आहे। उनमें जिन जिन पार्टियुनि, जिन जिन कारकुननि, जिन जिन तंज़ीमनि, जिन जिन माण्हुनि सिंधी समाज ऐं क़ौम जे जिन जिन पर्तनि ऐं वकीलनि जेको बि हिसो वरितो आहे उहे सभु साराह जोगा आहिनि, वाखाण जोगा आहिनि। पर देर अञा ख़तम न आहे थी, जदोजहद अञा ख़तम न आहे थी। ही मामलो अहिड़ो मामलो आहे जो पंजाब चए थो त सिंधु दरिया ते मुकमल कब्ज़ो करणो आहे। पंहिंजा दरिया जिनमें बि सिंध जे पाणी जो हिसो आहे उहो विकिणी ॾिना इंडिया खे, इंडिया जे सिख पंजाबी भाइरनि खे। ऐं सिंधु दरिया ऐं ॿियनि दरियाहनि ते कब्ज़े जा 68 रिथाऊं आहिनि पंजाबियुनि वटि। तंहिंजे करे इहे रिथाऊं कैनालनि जी शिकिल में, नवनि बैराजनि जी शिकिल में, खेमनि जी शिकिल में, उन सभिनी खे रद्द करण लाइ पाण खे डिघी जदोजहद करणी पवे। ऐं जिन माण्हुनि क़ौमी कारकुननि ते, सियासी कारकुननि ते तनक़ीदूं थे कयूं, उहे ॾिसनि जिते ॿिया समूरा माण्हू बुत छॾे बीह रहनि था, उतां ही काफ़िलो जेको एहतजाज जेके ही क़ौमी कारकुन ते खणी था। तंहिंजे करे इहा जदोजहद पाण खे दरिया बचाइण जे लाइ जारी रखणी आहे। ज़मीननि ते कब्ज़े जूं रिथाऊं आहिनि, गुलार जी तलके जूं ज़मीनूं, पंहिंजी हाले जी गंज, गोरख वारी तकरी, दादू ज़िले में ज़मीनूं, खैरपुर ज़िले में ज़मीनूं, उमरकोट ज़िले में ज़मीनूं, सभु कंपनी सरकार जे हवाले। उन ज़मीनुनि खे रद्द कराइण उहे पंहिंजा वज़ीर ज़िमेदारी आहे ऐं उहे ज़मीनूं पंहिंजी सही मुबारक सां जे माण्हू ॾिनियूं आहिनि, उहो सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली कैनाल रद्द करे आयो, ज़मीन ॾींदुसि। लख जी लानत हुजे अहिड़नि हुक्मराननि ते, ज़मीनूं सिंध जे माण्हुनि जी मिल्कियत पंजाबियुनि खे न ॾींदासीं।
ये एहतजाज वरी गुम क़ौमी कारकुन जो गुम कर माण्हुनि खे साल थी विया आहिनि। अयूब कांदड़े खे 5 साल खां मथे अरसो थी वियो आहे। सोहेल भट्टी खे 7 सालनि खां मथे अरसो थी वियो आहे। माण्हू गुम हितां पंहिंजा बठोड़ा जिस्कम जा कारकुन आहिनि, कुझु ॿिया कारकुन आहिनि, उहे गुम लॻा पिया आहिनि। असीं चऊं था कंहिं बि माण्हू खे जबरी तौर ते खंडे गुम करण जो कंहिंखे इख़्तियार न आहे। जेकॾहिं को माण्हू कंहिं ॾोह में मुलवस आहे, कंहिं जुर्म में मुलवस आहे, या इन ते को केस आहे, उनखे अदालत में पेश करियो। सज़ा ऐं सज़ा जो फ़ैसिलो अदालतूं इदारा न कंदा। तंहिंजे करे समूरनि क़ौमी कारकुन खे आज़ाद करणु खपे। जीअं सिंध रबर कमेटी दया जे मामले ते, ज़मीननि जे मामले ते, या सिंध जा मजबूत तौर ते जेके मामला आहिनि उन्हनि ते असीं जदोजहद जारी रखंदासीं ऐं हीअ जदोजहद पंहिंजी फतह ताईं जारी रहंदी। मूं काल्ह पंहिंजे पॉलिसी बयान में चयो त मुराद शाह हथे ख़ाली वापसि आयो आहे। पीपल्स पार्टी हिन मामले में सभिनी खां वधीक हारायल जुरो आहे, हारायल पार्टी आहे। पर यादि रखो सिंधी क़ौम फातह थियणी आहे। हुकुमरान शिकस्त खाई वञनि त आवाम शिकस्त नथी खाई सघे, दरिया शिकस्त नथो खाई सघे। आख़िरी फतह सिंधु दरिया जी थियणी आहे, सिंधु नदी जी थियणी आहे, सिंध जी आवाम जी थियणी आहे, सिंधी क़ौम जी थियणी आहे, सिंध वतन जी थियणी आहे। शर्त रुॻो हिकिड़ो आहे त तव्हां पंहिंजे वतन जी, पंहिंजे दरिया जी मालिकी बि करणु शुरू कई आहे। हमेशह कंदा रहूं, आख़िरी फतह ताईं जी मालिकी कंदा रहूं, उन जदोजहद कंदा रहूं। तव्हां सभी दोस्तनि जी महिरबानी। जी काने का तारीख़ में वेर सवादी वा मता सोचो सा मता मोटो मागदा। जीअं सिंध लेबर कमेटी रहनुमाओ ऐं मुख़्तलिफ़ जमायतुनि जा हिते बीठल कारकुनो, जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैयद, जीअं सूबे सालार क़ौमी तहरीक मोहतरम अब्दुल्ला दारी साहब, मुंहिंजा दोस्तो, जीअं सिंध लेबर कमेटी उहो इत्तेहाद आहे जंहिंमें फिक्र साईं GM सैयद जा मुतफ़िक़ थियल दोस्त उन में शामिल आहिनि। फिक्र साईं GM सैयद मतिलबु आज़ाद सिंधु देशी हासिलाती जदोजहद आहे। उन खां वधीक साईं GM सैयद जी कंहिं सुञाणप आहे त उहा ई आहे त हुन आज़ादी जो चिट्टो मोक़िफ़ ॾिनो। हुन 73 में सभु तजुर्बा करे सिंधु देश में ऐलान कयो त सिंधी क़ौम जे वजूद जे बचा ऐं फका सिंधु देश खां सवाइ किथे नज़र कोन थो अचे। तव्हां ॾिसो अॼु ताईं सिंध मसइलनि में घेरी पई आहे। हिन वक़्तु बि कई मसइला लाइक़ आहिनि सिंध खां, पर सभिनी मसइलनि जी मां या जड़ आहे त उहा क़ौमी गुलामी आहे। जंहिं करे असां पंहिंजी क़ौमी गुलामी ख़तमु न कराए सघियासीं त सम्झो असीं कुझु बि न करे सघियासीं। मसइला ईंदा आहिनि क़ौमुनि ते, पर ही रियासत दानिस्तनि इहे मसइला पैदा थी करे त जीअं फिक्र सैयद खे अॻिते न वधाए सघिजे, उन फिक्र खे बुझो ॾिजे ऐं मसइलनि में घेरिया पिया हुजनि। पर यादि रखी छॾियो, सिंबल बणिजी वियो आहे ॻाढ़ो झंडो सिंधी आज़ादी जो, सिंबल बणिजी वियो आहे ॻाढ़ो झंडो फिक्र सैयद जी। ऐं हाणे इहो झंडो फिक्र सैयद जे कारकुन लिखी सिंधी माण्हुनि जे हथनि में आहे। सिंध जो माण्हू चए थो हीउ झंडो असांजो आहे, हीउ झंडो क़ौमी झंडो आहे। हिन जी उहा अहमियत बणिजी वई आहे। यकीनी तौर ते हिन वटि तमामु घणा इशू आहिनि, पर यादि रखो जॾहिं सिंध जा माण्हू मुतहद थींदा आहिनि त पोइ साम्राज्य शिकस्त केर बि हुनखे रोके न सघंदो आहे। सिंध ते 11,000 हमला थिया हुजनि, पर सिंध जे माण्हू हिमत जी बहादुरी सां हुननि खे शिकस्त ॾिनी आहे। ऐं इहा तारीख़ी हक़ीक़त आहे, सिंध कॾहिं कंहिं मुल्क ते हमलो न आहे कयो। सिंध हमेशह पंहिंजे बचाव में विढ़ी पंहिंजी धरती बचाई आहे, पंहिंजी क़ौम बचाई आहे, पंहिंजी ज़बान बचाई आहे, पंहिंजी कल्चर बचायो आहे। उन में पोइ हिते न अची आहे, उन ते उन्हनि को कंप्रोमाइज़ न आहे कयो। हिन वक़्तु जेको सिंध सां मोहबत करे थो, जेको चए थो सिंध सां हे नाइजाइज़ आहिनि, सिंध ग़ुलाम हाणे आज़ाद थियणु खपे, उन्हनि खे जबरी खंबे गुम कयो वञे थो। इहो वॾो इशू आहे। केतिरे वक़्त वठी क़ौमी कारकुन टार्चर सेलनि जा आज़ाब थियनि पिया। अयूब कांदड़े खे 8 साल थी विया, इंसाफ़ दाईअ खे 7 साल थी विया, सोहेल रज़ा भुट्टी खे 14 साल थी विया। ताबो ई बबर लोधा वरूं ऐं भठोरे लाइ बबर लोधा वरण वरी अजीब थी वियो आहे सिस्टम। दोस्त वरिया पे गाॾी मां 10 दोस्त लथा विया, जंहिंमें जसकम
असांजी जस्कम जो ज़िले सदर अल्ताफ़ चांग जसाब जो ज़िले किते आमिर चांग गॾु 8 ॿिया उन्हनि समूरनि खे लाइ सरकारी विगोद में विहारे ऐं उन्हनि खे खंबे गुम कयो हुयो। मुसलसल धरणो हुयोसीं हिते धरणे नतीजे में 3 कलाक में 3 दोस्तनि खे आज़ादु कयो वरी चइनि खे छॾे वञा ताईं 3 उन्हनि जी तहवील में वरी 4 ॾींहं असीं मोटिया आहियूं हिते 45 सुबुह जो 4 बजे 11 बजे गोलारती जो दोस्त गुलाम नबी मेमण पंहिंजी बाइक असां सां गॾु हलियो सफ़र में वापसी बाइक खणे वियो त उहा बाइक हुनखे हवाई फायरिंग करे हुन खां जागीर रोड ते फिरी वई जेका अञा ताईं न आहे मिली। तो हिकु तरफ़ रियासत अहिड़ियूं वारदातूं करे असांजा दोस्त खंबे ॿिए तरफ़ वरी उन्हनि जा पाठू चोर लुटेरा फोरू उहे कारकुन जेके ॿ हुया जी रियारत करे वापसि वञनि उन गाॾी फिरी वञे ऐं इंतिज़ामिया खे चऊं था उनखे जूं ई करे कोन थी सुरे। सो आप सम्झां थो वॾा इहे मसइला भई ॿिए तरफ़ वरी कारपोरेट फार्मिंग ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते उहे ज़मीनूं जेके तमामु माण्हुनि खे ख़र्च ते मिलनि खपनि हारियुनि खे मज़दूरनि खे ऐं मिडिल क्लास खे गुज़िरियल 15 सालनि खां उन ते बंदिश आहे। हाणे उहे ज़मीनूं गॾु करे लखनि एकड़ जे तइदाद में फ़ौज खे ॾिनियूं पियूं वञनि जंहिंमें ठगो ज़िलो सिजावल ज़िलो बदीन ज़िलो अमरकोट ज़िलो खेरपुर ज़िलो ख़ासि तौर ते टारगेट ऐं सिंध जा जेके सायाई शयूं मसलन हाले जी ढंढ कारूंजर ऐं ॿिया कई अहिड़ा सामान उन्हनि ते बि इन ई नाले ते ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव नाले ते कब्ज़ा पिया थियनि। असां जो हिकु बचो जेसि ताईं इहे कब्ज़ा करण असीं न ॾींदासीं। असां जंग कंदासीं जदोजहद कंदासीं मैदान में ईंदासीं अव्हांखे पोइ ते हटाईंदासीं जीअं कालाबाग डैम जे मसइले ते अचां जीअं केनालनि जे मसइले ते अचां त इन ई मसइले ते पोइ ते हटणो पवंदो आहे। हालांकि वकीलनि खे 13 तारीख़ ताईं चयो वियो आहे असां ॾिसूं था हिननि वाइदनि जा ऐं जेकॾहिं न अचां त यकीनी तौर ते जदोजहद मैदान असांजा हा 73 में मुझे अजीम रहबर वादे लिखी ॾिनो हो त पंजाब तव्हांजो पाणी बंदि कंदो ऐं असीं पंजाब जी रस्त बंदि करे पंहिंजो पाणी खोलाईंदासीं। तव्हां ॾिठो 12 ॾींहं असीं वेठासीं 12 ॾींहं बबरलो ते जे तोड़े के वकीलनि जी अॻुवाणी में वेठा समूरा क़ौमी कारकुन समूरी सिंध ते गॾु थी नतीजा त उन्हनि खे पोइ ते हटणो पियो ऐं सिंधी क़ौम जॾहिं गॾु थींदी आहे न त उन्हनि जूं पतलूं ज़िलियूं थी वेंदियूं ऐं गुलाम जॾहिं मुतहद थींदो आहे त दुश्मन मुंतशिर थियणु शुरू थी वेंदो आहे। तव्हांजो मुतहद थियणु हुननि जी शिकस्त जो पहिरियों सबबु आहे। भले केरु छा बि चवे कहिड़ा आर्ग्यू करे पर इहो हक़ीक़त आहे ताक़तवर दुर्खे तव्हांजी अवामी क़ुवत तव्हांजी क़ौमी क़ुवत पोइ ते ज़रूरु अचायो आहे। ॿी शइ इहा पैदा थी आहे तव्हां माण्हुनि मां ख़ौफ़ ख़तमु थी वियो आहे। फौज जी दहशत एटम बम जी ताक़त ऐं ॿियूं अलाए कहिड़ा कहिड़ा ठप ॾींदा हुआ सभिनी खे तव्हां शिकस्त ॾेई फ़क़ति ज़बान ते नारो हयो त केनाल समूरा नामंज़ूर पंजाब जो सां जहिड़ो आहे हुननि खे पोइ ते हटणो ऐं इहा ई जदोजहद आहे जेका तव्हांखे मक़सद तां वठी वेंदी। अचो सभु सम्झो हीअ रहबर कमेटी आहे जिन फ़िक्र साईं जीएम साहिब ते बुनियाद विधो वियो आहे उन तहत असांखे आज़ादी तरफ़ वधणो आहे। अचो त आज़ादी खे मंज़िल ठाहे हिते वधूं। महिरबानी जी सुनियो। ठट्टो में कारपोरेट फार्मिंग नाले ते सिंध जी लखें एकड़ ज़मीन कंपनी हवाले करण ऐं सिंधु दरिया मां केनाल करण वारे मनसूबे मुकमल तौर ते रद्द न करण ख़िलाफ़ जे सिंध रहबर कमेटी पारां प्रेस क्लब ठट्टो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जे सिंध तहरीक के मरकज़ी अगवान रावल करनानी जे सिंध तहरीक के वाइस चेयरमैन अनवर बुर्दी जावेद करनानी ज़िले अगवान अकबर बिरोई ऐं ॿियनि जी अगवानी में प्रेस क्लब ठट्टे अॻियां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो जामशोरो में जीएसएन तहरीक के सदर मीरजान सिंधी ऐं यासीन लुंड की अगवानी में कारपोरेट फार्मिंग खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंधु
हुननि चयो त सिंध जे पाणी मथां दाव हणी सिंध खे बंजर बणाए पियो वञे, जेको असांखे कंहिं बि सूरत में क़ाबिल क़बूल न आहे। सिंध जी ज़मीन जी नीलामी क़बूल न आहे। हुननि चयो जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुन खे फौरी तौर ते आज़ादु करे सिंध जे पाणी ज़मीननि ऐं वसीलनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि।